चंगन कमन करण जो हमेशा चंगो नतीजो निकरंदो आहे। बुरे कम करण जो नतीजो इंसान जे लाइ हमेशा बुरो निकरंदो आहे। जेकॾहिं माण्हू चङा कम करे तव्हां अल्लाह ताला जे लाइ ख़ैर वारा अमल कयो, भलाई वारा अमाल कयो, तव्हां लाइ दुनिया जी ख़ुशख़बरी आहे, क़ब्र हशर में उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। जेकॾहिं तव्हां ख़ैर वारा अमल कंदा रहो त अल्लाह ताला माण्हुनि जे दिलनि में तव्हां जे लाइ मुहबत पैदा फरमाईंदो ऐं इज़त बुरी कोन वठबी आहे। माण्हू कंहिंखे चवे मुंहिंजी इज़त कयो, इज़त बुरी कोन वठबी आहे। इज़त अल्लाह ताला उनजी पैदा कंदो आहे जेको ख़ैर जा अमल करण वारो हुजे। माण्हू उन्हनि जी वाखाण कंदा, माण्हू उन्हनि जी तारीफ़ कंदा जेके अल्लाह ऐं उनजे रसूल जे ख़ातिर ख़ैर भलाई वारा अमल करण वारा हुजनि, चङा अमल करण वारा हुजनि। जेको माण्हू भलाई जो अमल थो करे आख़िरत में त हुनजो अजर आहे, आख़िरत में हुनजो इनाम आहे, पर ख़ैर चङाई करण वारनि जे लाइ अल्लाह ताला दुनिया में ई इनामात ऐं इकरामात तयारु फरमाए छॾिया। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अरअयत अर्रजुल यामलु अमल मिनल ख़ैर। या रसूल अल्लाह तव्हां उन माण्हू खे ॾिठो ऐं उन बारे में छा था फरमायो जेको माण्हू ख़ैर जा अमल करे। अरअयत अर्रजुल यामलु अमल मिनल ख़ैर, उन माण्हू जे बारे में तव्हां या रसूल अल्लाह छा था फरमायो जेको ख़ैर जा अमल करे थो, भलाई जा अमल करे थो, वयहमदुहु अन्नासु अलैहि, ऐं वरी माण्हू उनजे ख़ैर जे अमल करण ते उनजी तारीफ़ कनि था, उनजी वाखाण कनि था, उनजी सनाअत कनि था, माण्हुनि में उनजी तारीफ़ नदे आम आहे। या रसूल अल्लाह उनजे बारे में छा था चओ, इहो सही आहे ग़लति आहे? साहबा किराम असल में चवण पिया चाहिनि त इहो रियाकारी में शामिल न आहे, इहो गुरूर ऐं तकब्बुर में त शामिल न आहे। हिकिड़ो माण्हू ख़ैर जो कमु करे थो बिना चवण जे माण्हू उनजी तारीफ़ था कनि, माण्हू उनजी वाखाण था कनि। साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तिल्क आजिलु बुश्रल मुमिन, इहा मोमिन लाइ अल्लाह ताला जे तरफ़ां तकड़ी ख़ुशख़बरी आहे। आख़िरत में त इनाम आहिनि, पर जेको दुनिया में माण्हू उनजी तारीफ़ था कनि, इहा अल्लाह ताला जे तरफ़ां तकड़ी ख़ुशख़बरी आहे उनजे लाइ। इन हदीस में इहा ॻाल्हि असांखे ख़बर पई त नेक अमलनि जो फ़ाइदो तकड़ी ख़ुशख़बरी आहे। जेको माण्हू नेकी जो कमु करे, भलाई जो कमु करे, कि ग़रीब जी मदद करे, कि मिस्कीन जो हाल भाई बणिजे, निमाज़ पढ़े, रोज़ो रखे, कंहिंखे रोज़ो खोलाए, कंहिंखे रोज़ो रखाए, कंहिंजे लाइ साईं मुंहिंजा कपिड़नि वठी ॾियण जो बंदोबस्तु करे, कंहिंजो पेट पाले, कंहिं यतीम जे मथे ते हथु फेरे, कंहिं बेवा जी मदद करे, ख़ैर जा कम आहिनि। अल्लाह ताला उनजे लाइ तकड़ी ख़ुशख़बरी तयारु फरमाए छॾी, उहा माण्हू जी वाखाण जे ज़रिए ज़ाहिर थींदी आहे। ऐं आख़िरत जी ख़ुशख़बरी अल्लाह जी रज़ा जन्नत उहा अञा अलॻि आहे। क़ुरान थो फरमाए फस्तबिकुल ख़ैरात ऐनमा तकूनु यअति बिकुमुल्लाहु जमीआ, पोइ नेकी करण में अॻराई कयो, ख़ैर जे कमनि करण में अॻराई कयो, तकड़ कयो, पोइ तव्हां जिते बि हूंदो अल्लाह अमां सभिनी खे क़यामत जे ॾियारे गॾु करे छॾींदो। ख़ैर जे कमु करण वारा मतिलबु आहे क़ुरान थो फरमाए किथे हुजनि। हिकिड़ो माण्हू ख़ैर जो अमल थो करे मातली में, हिते मातली में ख़ैर जो अमल कई, हिकिड़े अमल कयो कराची में, हिकिड़े अमल कयो मदीने पाक में। ज़माने जो फ़र्क़ु हुयो, मदीने शरीफ़ में साहबा किराम ख़ैर जो अमल कयो 1400 साल अॻु में, 80-1400 साल पोइ ख़ैर जो अमल था कयूं, चङाई जो अमल था कयूं। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए ऐनमा तकूनो, तव्हां किथे बि हूंदो यअति बिकुमुल्लाहु जमीआ, इन्हनि ख़ैर जे कम करण वारनि खे क़यामत जे ॾियारे अल्लाह गॾाए छॾींदो। केॾी वॾी ख़ुशनसीबी आहे, केॾी वॾी बिशारत आहे। असां साईं मुंहिंजा नबी जे ज़माने खां परे, वतन खां परे हिते अमल कयूं, अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे महबूब ऐं हुनजी उम्मत सां गॾु असांखे उथारे। सम्झो था मुंहिंजा दोस्तो, चङनि कमनि में तकड़ करण वारा साले बाना सॾिबा आहिनि, उन्हनि खे अल्लाह साले सॼो। अल्लाह ताला थो फरमाए युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर। हाणे नेकी जा कम कहिड़ा आहिनि से ॿुधो वञो। अल्लाह ते ईमान आणनि था, आख़िरत जे ॾियारे ते ईमान आणनि था। वयअमुरून बिल मारूफ़, माण्हुनि खे नेकी जो अमर कनि था, नेकी जो कमु, भलाई जो कमु कयो। वयनहौना अनिल मुनकर, ऐं बुराई खां माण्हुनि खे रोकींदा, ज़िना खां, चोरी खां, जहिड़े खां, फसाद खां, विढ़ण खां। वयुसारिऊन फिल ख़ैरात, ऐं नेकी जे कमनि में तकड़ करण वारा आहिनि।
मोमिन की निशानी अल्लाह फरमाए युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर अल्लाह ते आखिरत जे हाणे ईमान आणनि था माण्हुनि खे ख़ैर जो अमर कनि था गुनाहनि खां रोकनि था ऐं नेकी जे कमनि में तकड़ कनि था वो उलाइका मिनस सालिहीन ऐं उहे ई अल्लाह ताला जो फरमाए नेकोकारनि में छा आहिनि ये साले बादा है ये अल्लाह का भला बादा है उलाइका युसारिऊन फिल खैरात व हुम लहा साबिकून उहे माण्हू भलाइन में जल्दी कनि था ये मोमिन आहिनि जेके जन्नतनि जी निशानी आहे भलाई में जल्दी कनि था ऐं उन में अॻिते वधी वञण वारा आहिनि नेकी जे कम में हर कम खे पोइ ते छॾे दुनियावी कमनि खे पंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि खे पोइ ते छॾे तकड़ कंदा आहिनि त उहो कमु कयां जंहिंमें अल्लाह राज़ी रहे ख़ैर जे कम में तकड़ कंदा आहिनि अल्लाह ताला जेकॾहिं तव्हां खां को ख़ैर जो अमल वठे थो तव्हां खां को भलाई जो कमु वठे थो त इहा तव्हांजे लाइ ख़ुशनसीबी आहे इन ते हमेशह शुक्रगुज़ार रहंदा कयो मिसाल तौर तव्हांजे ज़रिए कंहिं माण्हू जी दिलि ख़ुशि थी वई कंहिंजे चहिरे ते मुर्क अची वई तव्हां कंहिंखे फ़ाइदो ॾिनो मिसाल तौर तव्हां वापारी आहियो तव्हां ताजिर आहियो हिकिड़ी शइ आहे उन में तव्हां 50 रुपया मुनाफ़ो था रखो 50 रुपया हर शइ खपाइण में तव्हां मुनाफ़ो रखो था तव्हां कंहिं माण्हू ग़रीब मिसकीन खे ॾिसी पंहिंजे मुनाफ़े मथां कुझु हिसो घटायो मिसाल तौर 50 रुपया जेको मुनाफ़ो रखो पिया तव्हां हुन ते 25 रुपया मुनाफ़ो रखियो ऐं असुल क़ीमत ते तव्हां हुनखे शइ ॾिनी इन सां साम्हूं वारे जी दिलि ख़ुशि थी वई मदीने वारे साईं फरमायो माण्हूअ खे जंहिं फ़ाइदो ॾिनो इहो ख़ैर जो अमल करण वारो इन मिनन नास मफातिह लिल खैर मदीने वाले साईं फरमायो बेशक माण्हुनि मां कुझु अहिड़ा आहिनि जेके अल्लाह ताला ख़ैर जूं चाबियूं बणाया आहिनि इंसान पर मफातिह लिल खैर व मगालिक लिशर ये अल्लाह ताला जा माना आहिनि जेके ख़ैर जूं चाबियूं आहिनि ऐं शर जा ताला आहिनि उन्हनि जे ज़रिए उन्हनि माण्हुनि जे ज़रिए अल्लाह शर खे टारींदो आहे ऐं ख़ैर खे आणींदो आहे सुलह जो हूंदा आहिनि माण्हुनि सां नेकी करण वारा हूंदा आहिनि भलाई करण वारा हूंदा आहिनि माण्हुनि जे झेड़े खे ख़तमु कराइण वारा हूंदा आहिनि हिकिड़ा वरी मदीने वारे साईं फरमायो ऐं माण्हुनि में वरी वमिनन नास मफातिह लिशर व मगालिक लिल खैर हिकिड़ा माण्हू वरी शर जो चाबियूं हूंदा आहिनि ख़ैर जो तालो हूंदा आहिनि जिथे वेंदा उते फितनो पैदा कंदा जिथे वेंदा उते साईं मुंहिंजा बुराई कंदा हुन सां झेड़ो कंदा हुन सां 5 मिंट वेहंदा त ख़ामोश न वेंदा केॾीमहिल हुनजी दिलि आज़ारींदा हुनजी दिलि आज़ारींदा हुनखे ॾड़ी ॾींदा हुन माण्हू सां बुराई कंदा अल्लाह जो हबीब जो फरमाए इहे माण्हू ख़ैर जो तालो हिननि जे अचण सां ख़ैर ख़तमु थींदो ॾिसंदा आहियो न कुझु माण्हू चवंदा अल्लाह साईं करे इहो माण्हू ॿियो को रस्तो वठे असांजी सोबत में न वेंदो थींदो आहे कुझु माण्हू अहिड़ा आहिनि असांजी ज़िंदगी में तजुर्बो थींदो आहे कुझु माण्हू हूंदा आहिनि दिलि चवंदी आहे इहो वेठो हुजे हिन जी गुफ़्तगू ॿुधो ऐं मां असांखे भलाई हासिल साईं करीम फरमायो फतूबा लिमन जअल अल्लाहु मफातिहल खैर अला यदिही ख़ुशख़बरी आहे उन्हनि जे लाइ तूबा आहे जन्नत जा इनाम आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जंहिंखे अल्लाह ताला ख़ैर जी चाबी बणायो आहे ववैलुन लिमन जअल अल्लाहु मफातिह अश-शर अला यदिही ऐं जन माण्हुनि जे हथनि में अल्लाह ताला बुराई जी चाबी ॾिनी आहे उन्हनि जे लाइ बर्बादी आहे हलाकत आहे उहे हलाक थी विया जेके माण्हुनि जे लाइ बुराई पैदा करण वारा आहिनि माण्हुनि जे लाइ बुरो सोचण वारा आहिनि माण्हुनि जे लाइ ख़ैर नथा ॼाणनि इन्हनि जे लाइ बर्बादी आहे ऐं अल्लाह क़ुरान में फरमाए मन जा बिल हसनति फलहु खैरुम मिनहा जेको चङाई आणींदो चङाई ख़ैर आणींदो अल्लाह ताला उन जे लाइ बहितरीन बदिलो तयारु फरमाए छॾियो मुंहिंजा दोस्तो तव्हां ख़ैर वारा थियो माण्हुनि सां भलाई करण वारा थियो मख़लूक में तव्हां भले नाले सां सुञाता हुजो माण्हू तव्हां में उमेद रखनि त तव्हां भलाई करण वारा आहियो तव्हांजे अचण सां माण्हुनि जे चहिरे ते गुस्सो न अचे माण्हुनि जे चहिरनि ते परेशानी न अचे जॾहिं तव्हां तंग दोस्तनि में अचो मिटनि माइटनि में अचो ओड़े पाड़े में अचो त माण्हुनि में तव्हां में भलाई जी उमेद हुजे अबा हे माण्हू अची वियो हाणे इनशाअल्लाह ख़ैर थी वेंदो ईअं न थिए जो तव्हां वञो माण्हू जो हाणे हे जो ठहियल कमु आहे सो बिगड़ी वेंदो अहिड़ा न बणो भलाई वारा थियो ख़ैर वारा थियो त अल्लाह राज़ी थिए अल्लाह जो हबीब राज़ी थिए अल्लाह ताला शाह अमल की तौफ़ीक़ आमीन।